नाज़रीन, हैदराबाद में तिबी माहिरनि ने एंटी कोरोना वैक्सीन लगाईंदड़ शहरनि चयो आहे त जेकॾहिं कोरोना खे मात ॾियणी आहे त हर माण्हू खे वैक्सीन लाज़मी लॻाइणु घुर्जे। उन्हनि पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया। उनजो हल सिर्फ़ु वैक्सीन आहे, ॿियो को उनजो हल न आहे बचाव जो। इन करे अॼुकल्ह वैक्सीन पाकिस्तान में तमामु आम जाम लॻे पई, इनजो को साइड इफेक्ट कोन्हे। पाकिस्तान में हेसि ताईं 35 खां 40 लख माण्हू लॻी हुई आहे, कंहिंखे बि कोई सीरियस क़िस्म जो रिएक्शन न थियो आहे। इन करे इहो तमामु ज़रूरी आहे तव्हां पंहिंजे सॼे घर भातियुनि खे सभिनी खे पंहिंजे पड़ोस वारनि सभिनी खे इहो चओ त इहा वैक्सीन ज़रूरु लॻाई। जंहिंखे पंहिंजो थोरी घणी इहा आहे गिल्टी महसूसु था करनि त अलाए छा थिए, पंहिंजो को रिएक्शन आहे या कीअं। हिनमहिल ताईं अलहमदिल्ला को बि हैदराबाद पूरे डिस्ट्रिक्ट में को बि रिपोर्ट अहिड़ो केस न थियो आहे जंहिंजो को रिएक्शन हुजे। तमामु ज़रूरी आहे ऐं हर कंहिंखे लॻाइणु घुरिजे ऐं जवाबदारी सां ई लॻाइणु खपे। दुनिया जी अहिड़ी हालत लॻी पई आहे कोरोना जे करे। कोविड-19 ॾाढी हिकिड़ी ख़तरनाक बीमारी आहे ऐं असांखे बाक़ाइदा इन लाइ अॻिते वधणु खपे ऐं कोरोना खे न ऐं वैक्सीन खे हा चवणु खपे। मां त चवंदुसि त हणाए छॾिजे, इंशाल्लाह इन वबा खां अगरि बचणो आहे त इहा शइ लाज़मी आहे। ये जो तीसरी लहर आई है ये बड़ी ख़तरनाक है और बहुत ज़्यादा नुकसान पहुंचा रही है लोगों को, तो ज़्यादा से ज़्यादा वैक्सीन कराएं।